अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी आखिरी एपिसोड सुभाणे ईंदी। जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामो ख़त्म थी चुको आहे। उन जो प्रोमो भी अची वियो लास्ट एपिसोड जो। जीअं मां बार बार तव्हांखे ॿुधायां पियो त तकरार ड्रामो एंड थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, सुभाणे पंहिंजा गुनाह अॻी किस्त जेका अचण वारी आहे छा सुभाणे ईंदी या उन किस्त खे हिकिड़ो हफ़्तो पोइना कंदा। ईअं बि थी सघे थो दोस्तों, किस्त पोइना बि करे सघनि था, छाजे करे आख़िरी किस्त आहे। लेकिन उन आख़िरी किस्त में सुभाणे पक्का उहा ईंदी न, उहो त शक आहे मथां पोइना करनि। लेकिन उन में तव्हां ॾिसो त गुनाह पंहिंजा क़बूल कंदो नवाब खान, कुल पंहिंजा गुनाह क़बूल करे ऐं जेको सभिनी खे चवंदो फलाणे खे मुंहुं मारियो, टीए खे मुंहुं मारियो ऐं इहा ॻाल्हि कंदो ऐं पंहिंजा गुनाह क़बूल कंदो। पोइ नवाब खान खे इहे टोटल माण्हू भॼाए ड्रिकाए किनो करे पूरो कंदा ऐं नवाब खान जो थींदो ढींगो ढेरी ऐं तकरार ड्रामो हिते एंड थी वेंदो। दोस्तों मां तव्हांखे रोज़ानो ॿुधायां पियो बार बार तकरार ड्रामो एंड थियण वारो आहे, बिल्कुलु एंड थियण वारो आहे। तव्हां ॾिठो तकरार ड्रामे जी लास्ट एपिसोड जो प्रोमो अची चुको आहे ऐं किस्त सुभाणे अची वेंदी। किस्त दुआ कयो सुभाणे अची वञे, इन खे डिले न करनि। डिले कंदा रहंदा, जे डिले थी वई त कमु किटली थी वेंदो ऐं पोइ कमु ख़राबु थी वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में ज़रूरु। अल्लाह हाफ़िज़।